अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं। नएं देरे मां सखर लाड़काणे रोड ते सुज़ुकी जे टकर में नींगर फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। नवंदेरो में सखर लाड़काणो रोड ते सुज़ुकी जे टकर में नींगर फौत थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। नवंदेरो में सखर लाड़काणो रोड ते सुज़ुकी जो टकर लॻो जंहिंमें नींगर फौत थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। नएं देरे मां अवां सां शेयर कयूं पिया। सखर लाड़काणो रोड ते सुज़ुकी जे टकर में नींगर फौत थी वियो। जिन नाज़रीन असांखे हाणे जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। नएं देरे मां सखर लाड़काणे रोड ते रोड हादसो पेश आयो आहे, नींगर फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। नएं देरे वेझो रोड हादसे में नींगर हयाती विञाए वेठो। तफ़सील मालूम कंदासीं। नएं देरे मां आवाज़ जो रिपोर्टर रशीद अबड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी बिल्कुल, नवंदेरो भरिसां सखर लाड़काणो रोड ते सलाह वांड आहे, उनजो जेको आहे त रवासी शागिर्द आहे नौमान वलद मोर खान अबड़ो। इहो पंजूदरो हाई स्कूल मां तालीम कराइण खां पोइ ॻोठ वञी रहियो हो त रोड क्रॉस कंदे जेको आहे त सुज़ुकीअ जे टकर में ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे गंभीर जोगी हालत में नवंदेरो हॉस्पिटल आंदो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा ताब न जेको आहे त फौत थी वियो आहे। वाक़े जे इतलाह मिलण खां पोइ नवंदेरो पुलिस पहुची वई आहे, जंहिं जेको आहे त ड्राइवर खे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त शागिर्द नौमान जो जेको लाश आहे उहो ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते क़ुराम अची वियो आहे। पुलिस वारसनि पारां केस दाख़िल करायो वियो त वधीक कार्रवाई कई। वॾी महिरबानी रशीद, हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।